वफा जैसे जखे गिरहड़ लगिया। ही छा आहे? ॾिस छा आहे तुंहिंजे साम्हूं त आहे। मुंहिंजी बर्थडे जो केक, पर तोखे मुंहिंजी बर्थडे जी ख़बर कीअं पई? इहा बि पुछण जी ॻाल्हि आहे। जिते दिलियूं गॾु धड़कनि उते अहिड़ा सुवाल न कबा आहिनि। Really, it's an unbelievable surprise for me. You are really great, Asif. चङो, हाणे तव्हां केक कटियो त असां बर्थडे चऊं। You are amazing. I'm so happy. You can't imagine that. एडी कीमती गिफ्ट मुझे लाए? का कीमती ना है, पर तुंहिंजी आंगुर में पाइण खां पोइ हीअ तमामु घणी कीमती थी वई आहे। आज तू मूंखे पंहिंजी मोहबत जा ज़ंजीर विझी हमेशा हमेशा लाइ क़ैद करे छॾियो आहे आसिफ। लीलो, तूं क़ैद न आहीं, तूं त आज़ादु आहीं। मुंहिंजे ख़्वाबनि में, मुंहिंजी सोचुनि में, मुंहिंजे मन अंदरि, मुंहिंजी हर निगाह में जंहिंमें तूं रहीं थी, तूं आज़ादु आहीं। आसिफ, दिलि चवे थी तोसां हर जन्म में इश्क कयां, अहिड़ो इश्क जेको रूहनि खे बि रंगे छॾींदो आहे। नीलो, तोखे एॾो ख़ुशि ॾिसी मुंहिंजी दिलि जो भार हल्को थी वियो आहे ऐं मुंहिंजे रूह खे चैन मिलियो आहे ऐं इहा पक थी आहे त तूं मुंहिंजी आहीं, सिर्फ़ु मुंहिंजी। पर मूंखे त उन ॾींहं खां ई पक थी वई हुई जॾहिं तूं पहिरियों भेरो मूंसां वार्ड में मिलियो है। तूं मुंहिंजो आहे आसिफ, सिर्फ़ु मुंहिंजो। अॼु बाजीअ छो देर कई आहे? राजू अची वेंदी, पर तोखे यादि आहे? छा? बस ॾियो मूं। राजू तोखे लाइट जो बंदि करणी आहे। हा, उहा त जॾहिं बाजी डोरबेल वॼाईंदी तॾहिं न। हा, पर मता विसरी वञे। लॻे थो बाजी अची वई। खैर त आहे? सॼो घर औंधे में वरतो पियो आहे। काॾे वियो? क़यामत आई आहे छा? जवाब ई कोन था ॾियो। मरी विया आहियो छा सभई? ही छा आहे? सॼे घर मुंदे लॻी पई आहे ऐं दरवाज़ो बि ॿाहिरो खुलियो पियो आहे। राजू, नीलम, लता, हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू।
बबन बाबा इहो सच आहे त हुन प्लॉट ते मीरा शाह जे माण्हुनि जो ई कब्ज़ो आहे। मीरा खे ॿुधायो पंहिंजा माण्हू हटाए छॾे। जी बहितर बबन बाबा। हा जबर तूं बि उॾाई वञ। ठीकु आहे जेको हुकुम। लालू बबन बाबा जो हुकुम आहे त तव्हां हितां कब्ज़ो फौरन छॾे ॾियो। मीरा शाह जो हुकुम आहे असांखे। पर मूंखे इहो ई हुकुम बबन बाबा जो आहे। पर बबन बाबा इहा परवर नाहे ॿुधंदो। तव्हां ॿिन्हिनि जे लाइ इहो ई बहितर आहे त फौरन कब्ज़ो छॾे ॾियो। त मूंखे उमेद आहे त तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वई। संडे वारे ॾींहुं हिन सुबुह सुबुह सां जूस पीअण शुरू कयो आहे छा बाजी? माय डियर ब्रदर, फॉर योर काइंड इंफॉर्मेशन, किचन में चाय पत्ती कोन्हे। चाय पत्ती कोन्हे? काल्ह त मां ॿ दॿा पत्ती जा वठी आई हुयसि। पर बाजी सच में चाय पत्ती कोन्हे किचन में? कहिड़ो चोर घर में पैदा थियो आहे जेको चाय पत्ती बि नथो छॾे? मूंखे त बाबा में तो शक पवे। बाबा में? बाबा चोरी छो कंदो? बाजी ज़रका सही थी चवे। बाबा नशे ते लथो आहे। हुनखे शौकत नशो कंदे ॾिठो आहे। ओ माय गॉड, हे त ॾाढो बुरो पियो थिए। मुंहिंजे पर्स मां पैसा। वो भी बाबा जो कम आहे बाजी। छो जो कल्ह 200 रुपया मुंहिंजी जींस मां बि उॾारे वियो आहे। चङो हाणे ख्याल कजो। ऐं हा राजू, मुंहिंजे कमरे में पर्स पियो थी, उन पर्स मां पैसा कढी चांहि जो दॿो वठी आ। जी बाजी। ही छा पियो थींदो वञे? बाजी मां तव्हांजो मथो दबाया? न राणी, तूं मूंखे टेबलेट खणी आणे ॾे। माना इहा ॻाल्हि आहे। जी शाह जी। ठीकु आहे ठीकु आहे, मां बबन शाह सां ॻाल्हायां थो। बिल्कुलु ॻाल्हाए वठो असांखे। अरे बाबा मां चयो न त मां ॻाल्हायां थो। हा फिलहाल तव्हां हिते ई रहिजो। शाह जी असांखे धमकी मिली आहे। बबन शाह शींहं आहे शींहं, मारण जी धमकी ई ॾींदो, हथ त कोन ॿधंदो न। ठीकु आहे शाह जी। खाई दे राजू, खराब ना है, बिल्कुल ताजी है। बाबा बाबा तुझे शर्म सां गॾु ग़ैरत भी खत्म थी वई आहे। अरे पी साईं ॻाल्हाइबो आहे नालायक। काश तू मुंहिंजो पीउ ऐं मां तुंहिंजो पुटु न हुजां। चङो चङो हाणे हल, वरी तकरीर करणु शुरू कई अथई। हल हल हल, पाण को वॾो को सुधरियल आहियूं, कचो ॾींहुं रेल जी पटड़ीअ ते पे धूड़ पाई। तू घर अच घर ॿुधायां थो बाजीअ खे। अरे हल हाणे हल, बाजीअ खे इहो बि ॿुधाइजांइ त छोरियूं ॿियनि सां थियूं घुमनि। बाबा गोलीअ मां कढण जहिड़ो आहीं, पर पी थी पियो आहीं। बाबा हाणे जिद छॾ, हल हल, छो तो असांजा करार ख़राब करी।
हेलो हेलो कीअं आहीं? बिल्कुलु ठीकु आहियां पर तोखे छॾण खां पोइ पूरी राति बेड ते फतकियो आहियां। छो? निंड ई न पई अचे। अच्छा तो जनाब खे निंड ई कोन आई? रियली नीलम सच पियो चवां। इहो ॿुधाए त तोखे मूं सां गॾु कीअं लॻो? मुंहिंजे लाइ त चमत्कार आहे। मुंहिंजी दिलि पियो ख़ुशि करीं या दिलि सां पियो चवीं? सच पियो चवां ऐं दिलि सां बि चवां नीलम। तूं पहिरीं नज़र में ई मुंहिंजे दिलि में वेझी वई आहीं। त पोइ आख़िर मूंखे पंहिंजे दिलि में क़ैद करे ई छॾियो। इहा तुंहिंजी महिरबानी आहे नीलम जो तूं मुंहिंजे दिलि में अची वेठी आहीं। तो बि त मुंहिंजे दिलि जे तारुनि खे फॉइलनि वांगुरु छेड़ियो आहे। तॾहिं त तुंहिंजे प्यार जी मिठी धुन मूंखे निंड ई न करणु ॾिनी आहे। त पोइ हलियो अची आहे न मूं ॾे? दिलि त ॾाढो चयो पर पोइ सोचियुमि न। छो? छो प्यार लिबास में ई सुहिणो लॻंदो आहे। अंदर जी छिक कॾहिं कॾहिं माण्हू खे नंढड़ो करे छॾींदी आहे। खुरम तूं ॾाढो सुठो आहे। सच पुछी त मां तुंहिंजी दीवानी थी वई आहियां। अरे हल हाणे हल बाजे खे इहो बि ॿुधाइजांइ त छोरियूं ॿियनि सां बि घुमनि। चओ राजू। बाजी चांहि पीअंदो? हा छो न। शाह जीअं था साईं। मूं ॿुधो आहे त तंहिं प्लाट जो असां टोकन वरितो आहे उन ते 53 माण्हुनि कब्ज़ो कयो आहे। अदा साईं अॻी पार्टीअ खे उतारण जे लाइ मां बि रक़म वठी छॾी आहे। पर मां वाइदो करे चुको आहियां। बब्बन शाह जो वाइदो पत्थर ते लकीर जीअं हूंदो आहे। पर अदा साईं वाइदो त मां बि करे चुको आहियां। बस मीरा शाह बस। मीरा शाह पंहिंजे माण्हुनि खे हटाए छॾ। ठीकु आहे जी। जी इनखे सम्झाए छॾ अञा पर एतिरा ताक़तवर न आहिनि निकिता जो आसमान जे बुलंदियुनि खे छुई सघे। बबन शाह मां ॼाणा थी पत्थर त टुटी सघे थो पर पत्थर ते निकतल लकीरनि ते ठही सघे। हेलो सुना साईं अञा अखियूं निंड में आहिनि छा? तूं पंहिंजी बकवास बंदि न कंदे? मां चवां थी त सुधरी वञ। तव्हां हुकुम त कयो अहिड़ो सुधरी वेंदुसि जो बरसां गुज़रण वारे खे बि ख़बर न पवंदी त केरु हो। माय गॉड तूं आहीं केरु वाहियात? कावड़ न सुना साईं कावड़ न बाक़ी मां केरु आहियां? वेरी सिंपल माण्हू आहियां जानवर हरगिज़ न आहियां। मूंखे त तूं जानवरनि खां बि बदतर थो लॻी। तूं रहंदो किथे आहीं? रहंदो त हिन शहर में आहियां पर हाणे तुंहिंजी दिलि में रहण थो चाहियां। मुंहिंजी दिलि को मुसाफ़िर खानो या हिन शहर जो फुटपाथ कोन्हे जो तो जहिड़े वाहियातनि खे विहारिया। हिकु दफ़ो त विहारे ॾिस सुना साईं। ही अंगूठो न तुंहिंजी आङुर घुर्जे सुना साईं आङुर जंहिंमें मां मुंडरी तोखे पारायां। इहे ॿिले वारा ख्वाब ॾिसण छॾे ॾे। मूंखे ख्वाब ॾिसण जी आदत नंढपण खां ई कान्हे। मां जेके चाहियो आहे उनखे हासिल कयो आहे। त पोइ हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं आहे न त टंगू बनी फुटपाथ ते विहारे छॾींदी सही। धमकी ऐं उहा बि एॾी वॾी। रुगो धमकी न आहे सम्झई? हेलो बब्बन शाह मूंखे तोसां मिलणो आहे।
जॾहिं दिलि चवई हलियो अच। पर तोसां मिलण विदाउट प्रोटोकॉल ईंदुसि। पपन शाह जे बंगले जा ऐं दिलि जा दरवाज़ा हमेशह खुलियल हूंदा आहिनि। त पोइ सुभाणे तोखे अचण खां पहिरीं फोन कंदुसि। पपन शाह जूं अखियूं ठरनि। चङो, अल्लाह हाफ़िज़। राउंड थी वियो? हाँ थी वियो। आशिक ॾिसी आया? अच्छा, एंजाइटी न्यूरोसिस वारे पेशेंट जी ॻाल्हि बि करी। तूं ॿुधो नथी त आशिक मजबूर आहे, भली पोइ डॉक्टर छो न हुजे, ही त पेशेंट आहे। अच्छा हाँ छा पियो ॾिसे? ॾिसां पियो त तुंहिंजी आङुर में मुंडी केॾी न ठहे पई। अलाए केतिरनि पुछो आहे त किथां वठी अथई रिंग, एंगेजमेंट थी अथई छा? त पोइ तूं छा चएं? मां चयोमान त गिफ्ट आहे। पोइ स्टाफ जमीला चयो त एतिरी सुहिणी गिफ्ट त कोई दिलि वारो ई ॾेई सघे थो। पोइ मूं चयो त हा दिलि वारे जी आहे, मुंहिंजे दिलि जे देस जो राणो आहे। पोइ तरड़ी पइजी वियो, केरु आहे केरु आहे ॿुधाए केरु आहे, पर मां कोन ॿुधायो। ॿुधाए छॾी न? क्लाइमेक्स आउट करे छॾियो। हा छा आहे पोइ ॿुधाए छॾी न? सम्झी त वियो, पर हो मुंहिंजे मुंहं मां ॿुधणु पियो चाहिनि। वफा जैसे जखे गिरहण लगी सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।